या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि अजमईन। खुदा की क्या शानो है मोहम्मद मुस्तफा जाने। खुदा की क्या शानो है मोहम्मद मुस्तफा जाने। मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। अज 25 दिसंबर सन 2025 खमीस वारे दिहाड़े ते कंबर शहर जे क्रिकेट ग्राउंड में सालियानो तहफ़्फ़ुज़े ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन्वान सां जमीयत उलमा इस्लाम जी तरफा जमीयत उलमा इस्लाम जे अकाबिरीन कंबर जा अमीर मोहतरम कंबर जो सेक्रेटरी जनरल जिले कंबर शहदाद कोट जो अमीर मोहतरम हजरत साईं गुल मोहम्मद इनकलाबी साहब, हजरत साईं हाफिज मोहम्मद उज़ैर गुल जागीरानी साहब, सेक्रेटरी जमीयत उलमा इस्लाम कंबर शहदाद कोट जिला। सुबह खां उलमा कराम जा बयानात ॿुधी रहा हो। कायदीन भी अनकरीब स्टेज ते पहुंचण वारा। मां भी सुबह जो 11 बजे आयो आया, पर साईं जो हुकुम हो त तव्हां ज़ोर खां बाद मुख्तसिर टाइम मां समझा तो जीअं ॿियनि बुजुर्गनि खे अधो कलाक 15 मिनट मुंहिंजो भी टाइम इहो आहे, वेही रहो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो जलसो चढ़ो कंबर में न, हमारे मुड़े ॾिसो, चढ़ो कंबर में न, पूरी दुनिया में मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत जा जलसा थियनि था ऐं क़यामत ताईं थींदा रहंदा। ॾाढा न था चओ इंशाअल्लाह। अब मां 27 साल वाइज़ कयो आहे, असां मुजावर पैदा न कया आहिनि। 27 सालनि जे वाइज़ में अक्सर इलाइक़ो कंबर ऐं शहदाद कोट जे इलाइक़े में मुंहिंजा वाइज़ तमामु घणा आहिनि। असां अहिड़ा मुजावर पैदा न कया आहिनि, बल्कि मुजाहिद कया आहिनि। त सुभान अल्लाह एॾी चओ जो कंबर शहदाद कोट ज़िले खां हीअं आवाज़ टपी करे इस्लामाबाद जे ऐवान ताईं पहुचे। न भाई न न आया ॾाढा आया बाबा मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। भला ॿुधो ॿुधो हीअं हीअं ॾाढा चओ त कादियानिन ते ॾाढा ॾाढा कादियानिन ते आया ॾाढा चओ कादियानिन ते वो कादियानिया तकबीर कादियानी कुत्तन ते मुस्तफा करीम जे दुश्मन ते नारे तकबीर।
अल्लामा शहीद खालिद महमूद सूमरो आया आया मौला ताए खालिद महमूद अची वियो आहे आया आया नारे तकबीर अल्लामा राशिद महमूद सूमरो अल्लामा ताहिर खालिद महमूद सूमरो नारे तकबीर मुझे ताल के लाड़का जे अमीर मोहतरम भी अची हो असांजा शेर जा पुत्र भी शेर मां बस जल्दी खत्म तो क्या मां समझा तो यो मौलाना इदरीस उमर ने हेठो चढ़ी इन मथे रिश्ते दे अचे न तो वो वाइस करण वारो समझे त सही तू जो टई मो हाणे खत्म आ सुभान अल्लाह चओ हाय सुभान अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबुवत जो जलसो उन टाइम थियो हो अल्लाह फरमाए मुझा दिल पर वो जलसो याद कर शजरा का पारिया हजरा का पारिया जमीन का पारिया आसमान का पारिया कुछ भी न हो आलम अरवाह दे अंदर रब वडो जलसो कयो हो खत्म नबूवत जो सवालक नबियन जे रूहन जे अग्या रब फरमाए मुझा दिल पर सवालक नबियन जे रूहन जे अग्या मां रब करीम तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत जी करादात पेश कई आदम जी अल्लाह नूह जी अल्लाह इब्राहिम जी अल्लाह ईसा जी अल्लाह सबनी सारा बगलायो हो अल्लाह अल्लाह या गाल रब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दो बुदाए तो मुझा सोना उन जे अग्या मारा पौरण का तो मोहम्मद मुस्तफा जे खत्म नबुवत जो वायदो वरदो हो अल्लाह अल्लाह या गाल इन कुरान शरीफ में लिखी पई तव ओ कंबर जे ग्राउंड ते अचण वारो ओ तौहीद परस्तो जमियत जा दीवानो परवानो साईं मोहम्मद हुसैन गुल जे दावत अचण वारो अवां सब ॾाढा सुभान अल्लाह चओ तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाईंदा वा इज़ा ख़ज़ल्लाहु मीज़ाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा थुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्ना قال أأقررتم وأخذتم على ذلكم إصري قالوا أقررنا قال فاشهدوا وأنا معكم من الشاهدين देखो डाडिया सुभान अल्लाह चवंदो मूसा करो मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए अल्लाह फरमा आदम जी अल्लाह नूह जी अल्लाह नबी भी कंदो माव शरीयत भी ॾींदो माव किताब भी ॾींदो माव उम्मत भी ॾींदो माव शर्त हिकिड़ो सही कहिड़ो अल्लाह फरमायो अगर अवांजे दौरे नबूवत में मुझो मोहम्मद मुस्तफा अची वञे पाण खे नबी न सॾाईंदो पंहिंजो कलमो न पंहिंजो किताब न पंहिंजी शरीयत न कलमो भी मुझे मोहम्मद मुस्तफा जो शरीयत भी मुझे मोहम्मद मुस्तफा जी कानून भी मुझे मोहम्मद जो पाण खे नबी न सॾाईंदो पंहिंजो कलमो न मुझे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ी करे मुझे मोहम्मद करीम जो पाण खे उम्मती सॾाईंदो अल्लाह अल्लाह सभिनी चयो क़ालू अक़ररना इकरार था कयो असांजे दौरे नबूवत में तुझो मोहम्मद मुस्तफा आयो असां पाण खे नबी न सॾाईंदासीं पंहिंजो कलमो न पंहिंजो किताब न पंहिंजी शरीयत न कलमो भी तुझे मोहम्मद करीम जो शरीयत भी तुझे मोहम्मद करीम जी
पाण खे नबी न सॾाईंदासीं, असां कलमो पढ़ी मोहम्मद जो उम्मती सॾाईंदासीं। ॾाढा 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 मां तव्हां खां शारब ॾिसो दानी सुभान अल्लाह। हिननि खां पुछो कादियाननि खां अड़े इहो तव्हां वारो लांती ते हुयो नबियनि जे रूहनि सां गॾु हुयो, इहो को दलील ॾियो ॿुधायो हुयो। भला इहो वाइदो नबियनि कयो, नबीअ जी असांजो नबी उन्हनि जे दौर में न आयो, असां ऐलान था कयूं। मौलाना मोहम्मद इदरीस पियो चए असांजो नबी इमामुल अंबिया, नबियनि जो नबी। साईं उन्हनि त ॾिठो ई कोन इहो वाइदो पूरो थियो या न। कंबर शहर जा गैरतमंद मुस्लमानों मां जल्दी ख़त्म कयां। मां बि हिकिड़ो जलसो छॾियो आहे, उहो बि हाल जी शरीक हुयो। मां छा कयां, हे मूंखे वधीक अज़ीज़ आहे ऐं ख़त्म नबुवत जो जलसो आहे। तो सुभान अल्लाह। मौलाना सॼी ज़िंदगीअ में जे हिकिड़ो दफ़ो शान मुस्तफ़ा ऐं ख़त्म नबुवत जो नारो हई न, मां दावा सां थो चवां त क़यामत जे ॾियारे मदीने वारे जी शफ़ाअत नसीब थींदई। ओ कलमे वारो अचो ॿुधाए, इहो वाइदो हिन महीने में पूरो थियो हो। मेराज वारी रात अल्लाह जन्नत सिंगारी जहन्नम खे बंदि करायो। 1.25 लख नबियनि खे चयूं हलो बैतुल मक़दस में अवांजो सरदार थो अचे, यतीमनि जो यार थो अचे। मैं जल्दी तो खत्म किया, मैं एडो बेदम ना है। सुभान अल्लाह। चल दादा दादा मां के मकाम मिलियो सिर्फ उलमा जे तवजे करे। मां पंहिंजे अकाबिरीन वरन बुजुर्गनि जो अदब कंदो हा, जी चवंदो त इते हथ कढ। हलो ठीक है, बस इते खत्म ना क्यों। बुजुर्ग जी जागो था पाकिस्तान का मतलब क्या। दादा दादा ओ प्रेमनी हजरात उठो, मां तहां के दावत हो जा। छॾियो झेड़नि खे, छॾियो मुखालिफत के, अचो कायदे सिंध जर्नैल जमीयत ललकारे इनकलाब जर्नैल इब्न जर्नैल अल्लामा शहीद जो बचड़ो सिंध जे हुकूक जे हासिलात जे लाइ, मुल्क जे तहफ़ुज़ात जे लाइ। अवां ॾिसो त मसाजिद जो मसलो हुजे त अल्लामा राशिद महमूद अल्लाह उनजी हिफ़ाज़त करे, उते साम्हूं बीठो त ख़बरदार कंहिं बि मस्जिद खे शहीद न ॾींदुसि, भली देवबंदी जी हुजे भली बरेलवी जी हुजे, मस्जिद आहे शहीद न ॾींदुसि। वरी जे ॾिसो तारिक रोड ते कराची में मस्जिद पिया शहीद कनि, जवान जो पुट ते बीठो हो। वरी जो नज़र कर त आहे कश्मीर खां वठी कराची ताईं 3 दफ़ा अमन कॉन्फ्रेंस कई त अचो सरदारो, अचो मुझो साथ ॾियो त मुल्क में अमन थे, सिंध में अमन थे। मदीने मक्के मां दावत मोकिलियई, कोई न आयो। वरी जेको 3 दफ़ा अमन मार्च कढियई, कश्मीर खां वठी कराची ताईं रड़ियूं कंदो हलियो। मूंखे कुझु न खपे, ॿियो कुझु न खपे, सिर्फ़ अमन खपे। हिन मारवड़नि खे राह जो निंड नथी अचे। ख़ुदा जो कसम आहे, हुन जो त हिन सिंध जे लाइ बोड वारे इलाइक़े में ॾिठो बोडियूं आयूं, पाण बूट सूदो पान में बीठो हो, राशन ॾिनई। अचो तव्हां लाड़काने जो हमा, मूंखे ख़बर आहे त जामिया इस्लामिया मां पक्की पकायो राशन जमानी मिलंदी ही, राशन मिलंदा हा। उहो त सिंध जे हर मारवड़ जे लाइ महिनत करे कारू जल जबर ते वञी बि रड़ियूं कयई। हाणे अचो असां चऊं था असांजो हथ मज़बूत कयो हिन सिंध जे हिन तहफ़ुज़ात जे लाइ, सिंध जे बेटनि जे लाइ। ऐं अचो ओ बरेली साहब असांजो साथ ॾियो। असां पाण बि रहंदासीं हिते, तव्हां बि रहंदो, असां भी रहंदासीं। कोई अचो त
असा पाक रहणी उन काजरन के इन मुल्क में भजायो जेके चवन था तो मोहम्मद का बाद बो नबी ईदो नहीं दो मोहम्मद आखिरी नबी आ सयाती मिन बादी सलासून कज़ाबून दज्जालून हुजूर फरमाया का बाद में 30 कूड़ा ईंदव खबरदार कज़ाब होंदा दज्जाल होंदा पान फरमायो अन खातमुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम पान फरमाया आखिरी नबी आया तो आखिरी उम्मत हो अचो गरजी मोहम्मद जे गुस्ताखन कादियान के भजायो ओ कादियानियो बेगैरतो ही मुल्क तहां जे पी दादे जो मुल्क ना है ही मोहम्मद मुस्तफा जे गुलामन जो मुल्क अरे तकबीर गुलामी रसूल में गुलामी रसूल में नारे तकबीर माके सजो नी राय कुल 5 मिनट ना तव जिंदगी बाकी मुलाकात